करमपुर लगोट बादशाह खान बंगलानी में आज दीदार हुसैन बंगलानी दिरा खान बंगलानी तरफा सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे जो इनेकाद किया वियो। जलसे के मौलाना अब्दुल्ला पौड़ ऐं ॿियनि उलमा किराम ख़िताब कयो। जलसे में जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। होॾां PS 2 अठुल JUI जे उम्मीदवार शफ़ी खान खोसे जलसे में शिरकत करे ख़िताब पुण कयो। मूंखे मौलाना फज़लुर रहमान साहब ऐं मौलाना राशिद महमूद सुमरे साहब PS 2 हे जेका जगह हाणे जिते बीठा हूंदा इहा PS 2 जी एरिया हुआ ऐं हितां जो मूंखे उमेदवार चूंडियो वियो आहे माशाअल्लाह जमीअत जी तरफ़। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां मौलाना फज़लुर रहमान साहब जो बि ऐं उन खां अलावा मौलाना राशिद महमूद सुमरे साहब जो बि ऐं जेका हितां जी जेका आहे क़यादत जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत उनजो बि ऐं हितां जा जेके मुंतज़मीन आहिनि हिन जलसे जा उनजो मां थोराईंदो आहियां ऐं उन सां गॾु मां हितां जो ज़मीनदार फज़ल आली साहब जो बि बंगलानी साहब जो मां निहायत थोराईंदो आहियां। प्यारा भाइरो इंशाअल्लाह ताला तव्हां सां इहो असांजो वाइदो आहे जॾहिं चूंडिजी ईंदासीं त पोइ जीअं मूंखे मौलाना फज़लुर रहमान साहब चयो आहे ऐं मौलाना राशिद सुमरे साहब कल्ह असां सां गॾु हुयो हुनमें कदकोट में उन्हनि चयो बाबा ॻाल्हि इहा त जेके हितां जा मारूड़ आहिनि ॻोठाणा आहिनि ऐं उनजी अॻिते हली क़यादत करणी आहे पोइ जेको उहे हुकुम ॾियनि तव्हांखे मञिणो आहे। मां चयोसीं बिल्कुलु मां आहियां हिननि जो इहे मुंहिंजा आहिनि इन को जुदा थियणो ई न आहे कंहिं बि सूरत में। हा नारो नारे तकबीर शफीक रहमान उन्हीं ॾींहुं मां जॾहिं अचां पियो मुंहिंजे पे हेॾे साईं फज़ल अली साहब ॾे उहो मूंखे हद खां वधीक प्यारो आहे ऐं उन पासे वञा पियो त मौलाना साहब गिरियो साईं मुंहिंजो बि थोराइतो आहे इन मूंखे चयो त अॼु जे लाइ त जलसो आहे हिते मां वठां तंहिंजे करे तव्हां जेॾियूं बि मसरूफ़ियात तव्हांजूं हुजनि मसरूफ़ियात कैंसिल करे इन जलसे में ज़रूरु शरीक थियो। दूर दूर इलाइक़े जा माण्हू ईंदा हाणे जीअं मां ॾिसां थो समूरा त आयल आहियां मुंहिंजा ॿाहिरि आहिनि मूंखे निहायत ख़ुशी थी आहे हद खां वधीक ख़ुशी थी आहे। सो मां अॼु मूंखे काफ़ी मसरूफ़ियात आहिनि नॉमिनेशन पेपर भरणा हुया कुझु ॿिया बि कम हुया पर मां चयो न जेको मां वाइदो कयो आहे उहो मां वाइदो ज़रूरु पाड़ींदुसि। पोइ अलाह कंदो इंशाअल्लाह ज़ौक़ थींदी। मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखे ज़रूरु अर्ज़ु आहे जेके बि आयल महिमान आहिनि ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां कि परे परे खां आया आहिनि हिन जलसे में। मुंहिंजो हिकिड़ो ज़रूरु मूंखे अर्ज़ु आहे त 8 फरवरी ते इहो जो ॾींहुं आहे हिन जो इलेक्शन जो ॾींहुं आहे इन इलेक्शन वारे ॾींहं में पंहिंजे वोटर लिस्ट ते पंहिंजो नालो बि ॾिसो तव्हांजो शिनाख़्ती कार्ड तव्हांजे हथ में हुजे न सिर्फ़ु तव्हांजे हथ में हुजे अमाउनि जे बि हथ में हुजे भेनरुनि जे बि हथ में हुजे घर वारनि जे हथ में हुजे इहे सभु माण्हू पंहिंजे पोलिंग स्टेशन ते वञनि ऐं वोट ॾियनि किताब वोट कंहिंखे ॾियणो आहे उहा जेका उहा माशाअल्लाह इलेक्शन में कामयाबी जो ॾींहुं आहे। अलाह कंदो इंशाअल्लाह जमीयत जी बि ख़िदमत कंदासीं पंहिंजे मज़हब जी ख़िदमत कंदासीं ऐं इंशाअल्लाह अॻिते वधंदासीं। बाक़ी उन खां अॻु में बि या पोइ बि अलाह कंदो खटींदासीं जेको बि तव्हां ॻोठाण जो हुकुम हूंदो इंशाअल्लाह पूरो कंदासीं। वरी महिरबानी मौलाना साहब तव्हांजी वॾी महिरबानी मूंखे जलसे में घुराए थो ऐं वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां हिते शिरकत करे आया आहियो महिरबानी। मौलाना अब्दुल्ला पौड़ जो ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां चवणु हो त रहीम PS 2 ते असांजो अचणु इत्तेफ़ाक़ सां मीर शफ़ी खान खोसे सां मुलाक़ात बि थी। सभ खां पहिरियां मां मीर साहब खे ख़ुशि आमदेद बि चवां थो मुबारकबाद बि पेश कयां थो जो जमीयत उलमा इस्लाम में उहे शामिल थिया आहिनि। असांजी पूरी सिंध जे अंदरि तक़रीबन तव्हां ॾिठो आहे त काफ़ी सालनि खां पोइ हिते तरक़ी न बल्कि सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जी हुकूमत में तबाही आई आहे। कंहिं बि क़िस्म कंहिं बि शोबे में तव्हां नज़र कंदव त तव्हांखे तरक़ी जा के बि आसार नज़र न ईंदा।
असां इहा शइ चवंदा त असांखे ॾिन कुझु बि न, सिर्फ़ु असांखे अमुन ॾिन, इहा बि असांजी वॾी ख़ुशहाली आहे। अॼु माण्हू ॾिसो तव्हां त घर खां ॿाहिरि निकिरण में ई महफ़ूज़ कोन्हे, पर घर जे अंदरि बि महफ़ूज़ कोन्हे। पोइ असां पंहिंजे हिन PS2 जे अवाम खे इहो ई पैगाम ॾियूं था त तव्हां बार बार आज़मायलनि खे न आज़मायो। हिन वक़्तु किताब जे निशान ते ठपो हणो, अल्लाह में उमेद आहे ऐं इनशा अल्लाह जमियत उलमा इस्लाम जा नुमाइंदनि खे तव्हां अॻिते पार्लियामेंट में मोकिलियो। तव्हांजी इनशा अल्लाह मुल्क इलाइक़े जे अंदरि ख़ुशहाली बि थींदी ऐं मुस्तक़बिल में तव्हां पाण घर वेठे फ़ैसिलो कंदो त हाणे किताब खां सवाइ ॿिए खे वोट न आहे ॾियणो। अल्लाह में उमेद आहे इनशा अल्लाह असांजा उमेदवार कामयाब बि थींदा ऐं पंहिंजो महिनत करे पंहिंजे हिन ग़रीब आवाम जी हर दर्दी जे करे हिते आया आहिनि प्लेटफार्म ते, ऐं उहो साबित करे ॾेखारींदा त वाक़ई जेके सचा नुमाइंदा JUI जा उन्हनि कमु करे ॾेखारियो आहे ऐं अॻिते इनशा अल्लाह ताला उन्हनि जी उमेद बि आहे त मुस्तक़बिल में उन्हनि जा दरवाज़ा मुखालिफ़नि जा बि बंदि थी वेंदा। इलाइक़े जे चङे मुड़ुस फज़िल अलाई ख़ान बंगलानी जो ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां चवणु असां वटि अॼु दीनी जलसो आहे। असां वटि साईं वारी वॾी महिरबानी साईं अब्दुल्ला साहिबु मुर्शिदा जो साईं हिते आयो आहे। साईं PS2 जो उमेदवार आहे साईं शफ़ीक साहिबु, इन बि महिरबानी कई आहे असां मथां। असां साईं वारी तमामु शुक्रगुज़ार आहियूं, हिते आया आहिनि ऐं असांजी तरफ़ां जेका बि थींदी इनशा अल्लाह असां हिननि जी ख़िदमत कंदासीं ऐं साईं वारी खे इहा परदार अॻिते हली वरी अवाम जी ख़िदमत करण ते। छो अॻु में जेके असां 4 दफ़ा तक़रीबन 20 साल थी विया आहिनि जेके नुमाइंदा असां चूंडिया आहिनि, जंहिंजी असां ख़िदमत कई आहे, उन्हनि असांजे हिन इलाइक़े में तबाही आंदी आहे। असां वटि तव्हां ॾिसो काई बि सहूलियत कान्हे, हिते न रस्तो आहे न इहो आहे। रोज़ जेके धाड़ा आहिनि फ्रू आहिनि असांजे इलाइक़े में रोज़ मामूल थी वियूं आहिनि, काई इंतिज़ामिया कान्हे, काई इहा बि न आहे। असां वधि में चवंदा वधि असांखे त ॿियो कुझु चवंदा कयो, साईं जी ॻाल्हि वांगुरु वधि असांजे अमन ते करायो, कोई माण्हू घरां ॿाहिरि निकिरण जहिड़ो हुजे न। असां साईं वरना तमामु न्याय छोकिरा आहियूं, असां साईं वरना वॾी महिरबानी आहे तशरीफ़ वठी आया हिते, महिरबानी साईं। होॾां जलसे जे आख़िर में JUI PS2 जे उमेदवार शफ़ीक ख़ान खोसो JTN न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई आहे, चओ त ॿुधूं था। मां से 29 तारीख़ दावत कई मौलाना फजल रहमान साहब के राशिद महमूद सुमर साहब जन शामिल हुआ, काफ़ी भी संगत भी हुई। मौलाना हज़रत मुख़्तलिफ़ मकातिब फ़िक्र जा माण्हू हुआ। हाजी रबनवाल चाचड़ वटि, हाजी रबनवाल चाचड़ जे ॻोठ में। पोइ उते वरी पहिरों दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात त ख़ैर मुंहिंजी काफ़ी दफ़ा पहिरों बि थी चुकी। असांजो हिकिड़ो दीनी घरानो आहे ऐं मुंहिंजो चाचो मीर सुबह ख़ान खोसो साहिबु बेख़ुदि वॾो मौलाना मुफ़्ती महमूद साहिब जन सां गॾु हूंदा हुआ ऐं मुंहिंजो वालिद साहिबु मीर दरिया ख़ान खोसो 3 दफ़ा क़ौमी असेंबली जो मेंबर बि रहियो आहे हिन इलाइक़े जो। सो उहा उनकी ॼाण हुई मौलाना साहिब खे। पोइ मौलाना साहिब सां ॾाढी ज़बरदस्त कचहरी बि थी ऐं मौलाना साहिबु ॾाढो कुर्ब ऐं प्यार बि ॾिनो। उते पोइ इहो ऐलान कयो त ठीकु आहे बाबा तव्हांखे PS2 जी असां टिकट ॾींदासीं, पर ऐलान अॼु न थींदो, ऐलान थींदो वरी ॿिए ॾींहं ते हुन में लाकाने वटि जलसे में। पोइ 30 तारीख़ असां वियासीं पोइ लाकाने वटि जलसे में। उते जमे गफ़ीर हो, काफ़ी माण्हू हुआ, लखनि जे तादाद माण्हू हुआ। पोइ उते मौलाना साहिबु पाण पंहिंजे हथनि सां PS2 जी टिकट मूंखे ॾिनी ऐं वरी मौलाना राशिद महमूद सुमरे साहिबु मुंहिंजो ज़बरदस्त तारीफ़ करायो ऐं माण्हू ॿिया जेके हज़रात हुआ उतां जा जेके आलिम दीन हुआ उनखां बि सभिनी खे उनको इजाज़त वरितऊं। पोइ वरी PS2 जी बाक़ाइदे मूंखे इहा टिकट अवार्ड थी।